मुझा प्यारा प्यार में कौन निभायो तो यार, मुझा प्यारा प्यार में कौन निभायो तो यार। ओ मुखे निठ करे जदीदार मोहम्मद हयात दरस चला। गोट गौचर का फरमाशा शायर दिलशाह दरस, शायर नौशा दरस, शेर बने का भा सजा दरस ऐं ज़मीर दरस, प्यारो भा शायर शबीर दरस असांजो जानी बा, उनजो प्यारो दोस्त शायर जानी जुमन दरस, भा शाहनवाज दरस, मकली खां वलीदा दरस, खान मामन दरस, फजल दरस। प्यारा दोस्तों अली अकबर तव्हांजे साम्हूं ही सिलेक्शन गाया पियो मदद कोसो मुझो जानी क़िस्मत इंटरप्राइज में नंबर कया पियो आदम कुंबर वटि। इंशाअल्लाह सभिनी दोस्तनि खे नंबर पसंदि ईंदो। मुझो भाणे मामन मिठन कुनरी खां मूंसां गॾु वेठो आहे, कलाम पसंदि कयो आहे, ऐं बेलो खान रिंद खां बशीर खान रिंद कलाम पसंदि कयो आहे, मामन हसन रिंद कलाम पसंदि। ओ मुंहिंजी मोहबत खे जानी वाह जो तूं मलाए वै, मुंहिंजी मोहबत खे जानी वाह जो तूं मलाए वै, कॾी हथड़ा छॾी रोले तरी दिल खे जलाए वै, तरी दिल खे जलाए वै। तरस